नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम कला खेत्र सां गॾु आहियां मुंहिंजो मेज़बान अली राज़ शाह। जो जंहिं शख़्सियत खे असां हिते ज़हमत ॾेई घुरायो आहे तमामु सीनियर शाइर आहे असांजो, ऐं मां सम्झां थो त उनजो शुमारु उस्ताद शोरा में थिए थो। ऐं अजीब इतफ़ाक़ी आहे त उनजा जेके पुट आहिनि, जेका औलाद आहे, उहा बि अदब ऐं शाइरी सां दिलचस्पी रखे थी। पेशे जे एतबार खां डॉक्टर आहिनि, ऐं डॉक्टर हुअण जे बावजूदि उहे शाइर आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे पाण खे सम्झ में नथी अचे, पर उहो डॉक्टर साहिब खां पुछंदासीं। डॉक्टर सुलेमान सोलंकी साहिबु, साईं असां तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजे प्रोग्राम कला खेत्र में। साईं डॉक्टर सुलेमान सोलंकी साहिब जो ही शाइरी जो किताबु आहे चंड समुंड ऐं पथर अखियूं, जेको नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो स्क्रीन ते। उनखां अलावा साईं मुख़्तलिफ़ मुशाइरनि में ईंदा वेंदा रहंदा आहिनि। साईं ग़ैर रवायती सुवाल, डॉक्टर शाइर, इहे ॿ हिकिड़ियूं मुतज़ाद शयूं आहिनि। इहे कीअं तव्हांजे शख़्सियत में हिन जो असिमिलेशन अदगाम कीअं थियो आहे? साईं सभ खां पहिरियां त महिरबानी, तव्हांखे मूंखे ख़्वाबु हो त मां सिंध टीवी ते अचां। सिंध में ॿियूं टीवियूं बि आहिनि, उहे सभई असांजे पसंदि आहिनि, छो जो उनजी पसंदि नापसंदि न हूंदी आहे। के प्रोग्राम कंहिंजा पसंदि आहिनि, पर सिंध टीवी लाइ जो छिक हूंदी त उन ते वञिजे। पर उन खां अॻु में मां ॿियनि टीवियुनि ते बि आयो आहियां, पर तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो अॼु मुंहिंजी उहा ख़्वाहिश पूरी थी वई आहे। इहो सुवालु आमतौरु पुछियो वेंदो आहे हर कंहिं मां नओं न आहियां हिन में, त डॉक्टर ऐं शाइरी डॉक्टरी त मुंहिंजो प्रोफेशन आहे। मां डॉक्टर न हुजां त ॾखण हुजां हा, या वॾा असांजा खूह खोटींदा मां खूह खोटींदो हुजां, या को वॾा असांजा जेके राज़ा बि हुआ त थी सघे त मां सुठो राज़ो बि हुजां या इंजीनियर हुजां। हीउ प्रोफेशन आहे जेको माण्हूअ खे या ख़ानदान मिलंदो आहे, अख़्तियार करिणो पवंदो आहे, उहो पोइ शौक़ सां या पंहिंजो रोज़गार जे हिसाब सां। बाक़ी शाइरी मुंहिंजी हॉबी आहे, छो जो अॿे ॾाढे खां वठी मौसीक़ी ऐं शाइरी इहे असांजे ख़ानदान जी हॉबी रहिया आहिनि। सो उन लिहाज़ सां मां बि शुरू खां वठी, शुरू में त जीअं हर को मुंहिंजे एज जो माण्हू शुरूआति मज़हबी शाइरी सां कई, मौलूद लिखियासीं, वरी मौली ग़ुलाम रसूल जतोई जो ख़ुतब वञे त ख़ुतबा बि लिखियासीं, पेश इमाम बि रहियासीं। पोइ ईअं सिलसिलो हलंदो रहियो। हींअर हिन टाइम ते तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं, ऐं हुन सां बि निभाए आयासीं, डॉक्टरीअ सां बि। उन मुंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन लाइ कम्यूनिटी मेडिसिन में। तव्हांजी उमिरि जे हिसाब सां डॉक्टर साहिबु, सॉरी तव्हांजी ॻाल्हि बि कटियां थो, पर हिकिड़ो अहम सुवालु आहे त वन यूनिट जी तहरीक तव्हांजे, मुंहिंजे ख़्याल त कुझु तव्हां हूंदो जंहिंमें तव्हां साम्हूं थी आहे, उनजे लाइ चयो वञे थो त अदीबनि उनजी सरवाणी कई, ऐं अदीबनि न रुॻो सरवाणी कई, पर उन वन यूनिट वारी तहरीक खे कामयाबु कयो। उन खां पोइ असां वटि सिंधी अदब ते पाबंदी थी पए भुटे साहिब जे शुरूआती दौर में 70 जे ॾहाके में, ऐं उन दौर में बि हिकिड़ी मज़ाहमती शाइरी असां वटि निकिरे थी। ज़िया वारो दौरु जेको असां पाण अखियुनि सां ॾिठोसीं, उन में बि असांखे तमामु घणी मज़ाहमत मिले थी। इन खां पोइ वारो वन यूनिट खां पोइ वारो अदीब काॾे वियो जो इन्हनि शयुनि खां पासीरो थी वियो, या सहल पसंदी थी वई, या मरात याफ़्ता तबिको थी वियो? तव्हां कीअं था भावियो इन शइ खे? राज़ साहिबु, वन यूनिट में हिकिड़ी विलोड़ आई, हिकिड़ी चङी ॻाल्हि इहा थी, पर उन जी कामयाबी या अदब जेको लिखियो हुयो उन जा ॿ पहलू हुआ। हिकिड़ो त तबक़ाती हुयो, ऐं उन टाइम ते सॼी दुनिया में हिकिड़ी तबक़ाती लहर आयल हुई जी, उनखे थोरो ट्विस्ट अची वियो, ऐं असां हिकिड़े ग़लतफ़हमी जो शिकार थी वियासीं जो वन यूनिट जे ख़िलाफ़ु जेको लिखूं पिया इहो इनक़लाबी अदब आहे, ऐं असीं इनक़लाब में इहो को दौरु आहे अदब जो, इहा का तहरीक आहे अदब जी। जॾहिं त हाणे तजुर्बो था कयूं त तहरीक छा थींदी आहे, दौरु छा थींदो आहे, इहे डिफरेंट, दीज़ आर बोथ आर डिफरेंट थिंग्स। उन दौरु हो न तहरीक हुई, तहरीक हुई त सिंध अलॻि थियणु घुरिजे। पोइ उन में ग़लतफ़हमी हलिया हुआसीं त हिन में को तख़लीक़ी अदब वॾे पैमाने जो पियो तख़लीक़ थिए। हा, हिकिड़ो जज़्बे ॾियण वारो, हिकिड़ो जीअं अरब मायूं जंग जे दौरान कुझु शाइरी कंदियूं हुयूं त उन में जज़्बो ईंदो हुयो, उहो रोल उन्हनि अदा कयो। पर शेख रियाज़ जे मौजूदगी जे करे उन में जेका फ़नी पुख़्तगी हुई, उन ते कंप्रोमाइज़ शेख रियाज़ थियणु न ॾिनो। नारे सां गॾु, नज़रिए सां गॾु, नज़रिए जी मुदाख़लत, अने सफ़ा नज़रियाती अदब नारेबाज़ी वारो उहो
पर आर्ट फन उनजी सर्वाइवल जेका आई ॿियनि उनखे फॉलो कयो। सही जेकॾहिं अयाज़ न हुजे हा त इहा ग़लति फहमी ख़ुशफ़हमी अञा बि वधी वञे हा। सही था चओ। उन खां पोइ जॾहिं ख़तमु थी वनियूंट तहरीक ख़तमु थी, जो वनियूंट ख़तमु थी वई त तहरीक बि हुन सां गॾु ख़तमु थी, ड्रॉप थी वई बिल्कुलु। बिल्कुलु। पोइ जीअं ज़िया आयो, भुट्टो साहिबु आयो त हिकिड़ो वैक्यूम हो, उन में अदब ते पाबंदी पई, हरू भरू जी ज़रूरत ई कान हुई, सिर्फ़ु हिकिड़ी साज़िश हुई ब्यूरोक्रेटिक, जेका त भुट्टे साहिब खे सिंध जे अंदरि कमज़ोर करण लाइ भुट्टे साहिब खे सिंधी अदीबनि जे ख़िलाफ़ु बीहारण जे लाइ सिंधी अदीबनि खे हिकिड़ी साज़िश हुई, जंहिं तहत भुट्टो उन में वही वियो। ईअं न चवंदासीं हुनखे भुट्टो हिकिड़ो तमामु वॾी हिकिड़ी तारीख़ी शख़्सियत हो, पर उन जे बावजूदु ग़लतियूं बि काउंट कंदासीं। ठीकु आहे न, इंसाफ़ न में तनक़ीद न के चइबो आहे, ग़लतियूं सुठा माण्हू जो अॻिते आणे हुन ईअं कयो। बहरहाल मथां जो जमूरियत राताओ थियो, जनरल आयो, त असांजो जेको हक़ीक़ी अदब हो, जेको असांजो कल्चर हो, जेको असांजो सकाफ़त हो, वेंदे समन जे दौर खां कल्चर हो, उन खां पोइ जो कल्चर हो, कलोड़नि जो कल्चर में जेका रेज़िस्टेंस हुई माण्हुनि जी, उहा हक़ीक़ी जेको असांजो सकाफ़ती कल्चर हो, तरक़ी पसंदि कल्चर हो। तरक़ी पसंदि त कल्चर जेको आहे या अदब जो 1936 में उर्दू तरक़ी पसंदि अदबी मुसनिफ़ीन जे करे न थियो आहे, पंहिंजी तारीख़ पुराणी 18वीं सदी में आहे, असां वटि सबूत आहिनि उन जा। त उहो जेको आहे सो ख़ुदि कोशिशि क़िस्मती त उहो ज़िया जे ख़िलाफ़ु रेज़िस्टेंस ते उभरियो, ऐं हक़ीक़ी अदब असांखे ज़िया जे दौर में मिले थो। उन में नारेबाज़ी घटि ऐं हक़ीक़ी रेज़िस्टेंस जेको मारवी जो उमिरि जे ख़िलाफ़ु हुयो, उहा जेका रूह उहो थो मिले उन में। त ज़िया जे दौर में जेको अदब पैदा थियो, मुंहिंजे हिन शाइरीअ में नारो बि कोन्हे, मूं बचा कयो आहे त नारो बि न अचे हिन में, ऐं नज़रियात बि न अचे, हक़ीक़ी रिफ्लेक्शन हुजे त सूरत हाल छा आहे। त उन में तव्हांखे नारो बि घटि नज़र ईंदो, नज़रियाती कशमकश बि घटि नज़र ईंदी, पर जेको इंसान जी ज़मीर जे आवाज़ खे निपुड़ण वारो जेको माहौल आहे, उन जे ख़िलाफ़ु रेज़िस्टेंस घणी मिलंदी। अदब जो जेको बैनुल अक़वामी मयार ऐं वैल्यू आहे, उहो तव्हांखे ज़िया जे दौर में जेको मिलिट्री जे ख़िलाफ़ु रेज़िस्टेंस मिलियो, इंसान जी वॾी तज़लील थी ज़िया जे दौर में, इंतिहा दर्जे जी, जो बयानु नथो करे सघे। असां अखियुनि ॾिठा गवाह आहियूं हुन जा, असां हुन दौर में पलिया आहियूं ऐं वधिया आहियूं, वॾा थिया आहियूं, ऐं असां हुनखे भोॻियो आहे। उन खां पोइ डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि थी अचे पई, त उन खां पोइ जेको 90 वारो ॾहाको आहे, जॾहिं रूस टुटे थो पियो, त उन में असांजे अदब में टोटल हिकिड़ी टर्निंग पॉइंट थी अचे पई। असांजो उहो अदीब, असांजो उहो शाइर, असांजो उहो जेको सियासी कारकुन हो, जंहिं जदोजहद पे कई, जंहिं जाखोड़ पे कई, तबक़ाती कशमकश वारी जदोजहद हुई, त उन जदोजहद में उन हू वजूदी वार्ता न लड़ी वियो हलियो। हू पंहिंजे अंदर जे ओभर खे कढण जी हुन कोशिशि कई, जंहिंमें हुन घणो कुझु, अच्छा के माण्हू त केॾा टर्न थी विया, के केॾा टर्न थी विया, के सहाफ़ी थी विया, के अदीब थी विया, कनि वञी मंदर ऐं मस्जिदूं वठायूं, पर उन जे बावजूदु उन्हनि मां जेको अदीब फुटी निकितो, या अदब जेको फुटी, अदीब नथो चवां, जेको अदब फुटी निकितो, उहो ॿी कल जो हो। उनखे तव्हां कीअं था ॾिसो पिया? तव्हां छो त इन समूरे दौर जा गवाह आहियो, इन करे मां तव्हां खां अहिड़े क़िस्म जा सवाल थो कयां पिया। हा, न तव्हांजी जेका या ख़दशो आहे या जेको इम्प्रेशन आहे, इहो पंहिंजे जाइ ते तारीख़ी आहे ऐं ठीक बि आहे, पर असुल में छा हो, असां इन दौरान ॾाढे वॾे खॾे में किरी पऊं हा, पर असीं बची वियासीं। मां हो पहलू ईअं हरू भरू नथो ॾेखारियां, पर छाकाणि त असां ज़िया जे ख़िलाफ़ु असां हिकिड़ी रेज़िस्टेंस मूवमेंट डेमोक्रेसी लाइ हलाए रहियासीं। जॾहिं त दुनिया रूस जो जेको सिस्टम हो, उनखे डेमोक्रेसी जे ख़िलाफ़ु साबित करे चुकी हुई। रेज़िस्टेंस इहो हो दुनिया में रूस जे ख़िलाफ़ु, त डेमोक्रेसी जे ख़िलाफ़ु आहे, तंहिंजे करे उहो असरु असां ते बि हुयो। पर असां जीअं त हिते तबक़ाती जदोजहद खे अॻिते आणे चुका हुआसीं, उन में पार्टी जो थोरो लिकल ई सही, पर हिकिड़ो रोल हो। पर पार्टी बि असांखे ॾिसंदासीं जेके न, त उन में बि हिकिड़ी भञट राह हुई, पर उन लिकायो वेठा हुआ, कूड़ ॻाल्हाईंदा हुआ। हा, कूड़ ॻाल्हाईंदा हुआ। कूड़ न चइजे, कूड़ हिकिड़ी इवेल्यूएशन आहे। सही, कम्युनिज़म जे दौर में डॉक्टर साहब मां गवाह आहियां त हिते चवंदा हुआ त इनकलाब सोराब ॻोठ खां ॿाहिरां बीठो आहे, ऐं हुते चवंदा हुआ त हालतूं साज़गार आहिनि, तव्हां फ़ौजूं जेको घेड़ियो। मां उहो आहियां जेको ॾाढो हार्ड डिस्कशन में रहियो आहियां, जन रूस में फ़ौजूं हुयूं, रूस जूं हुन में अफ़गानिस्तान में,
त मूं हुन क़बूल कोन कयो हुयो। मां मुंहिंजी हुन में शाइरी मौजूदु आहे जी जी जी। पर मतिलबु आहे त तबक़ाती जिदो जी मुखालफ़त न कई, पर रूस जी मौजूदगीअ जी अफ़गान सां मुखालफ़त कई। सही। छो जो मूंखे ख़बर हुई त जेको अवाम स्ट्रगल करे पियो ज़िया जे ख़िलाफ़ु हुनखे नुक़सानु पहुचो, डेमोक्रेसी जे स्ट्रगल। तंहिंजे करे जे रूस टुटो त असां अॻु ई तयारु हुआसीं त डेमोक्रेसी जे लाइ फेवर में असीं हुआसीं। वी कंटिन्यूड इट। अच्छा, इहा ॿी ॻाल्हि आहे त के फ़र्द थोरो मायूसी जो शिकार थिया की असां सां गॾु कोन हुआ जेको उर्दू स्पीकिंग तबिको हुयो हुनजो पार्टीअ जो। मुंहिंजे लाइ हिकिड़ी अॼु वज़ाहत कयां त इम्प्रेशन असां कम्युनिस्ट पार्टी सां रहियो आहियां, पर इहो इम्प्रेशन ई आहे, मां कॾहिं बि न रहियो आहियां। उन सां वेझा डिस्कशन रहिया, पर ॿ दफ़ा मुखाफ़त ॿई दफ़ा ऐं रिजेक्ट थी वियुसि मेंबरशिप जे लाइ। ख़ैर इहो वरी अदब खां अलॻि थी था वञूं, पर असांखे नुक़सानु न पियो अदबी लिहाज़ सां रूस, छाकाणि वी वर ऑलरेडी इंगेज्ड इन टू अ ग्रेट ह्यूमन स्ट्रगल। ज़मीर जी स्ट्रगल में अॻु असां एतिरो बिज़ी हुआसीं त असांजो कोन द पीपल्स पार्टी आहे, तंहिंजे करे नो एवरी nook and corner, every person of Sindh and Punjab and frontier as well as in Balochistan, they rose against the oppression of the non-representative people who have never the right to rule the people. उहे हुआ, उन्हनि जे ख़िलाफ़ स्ट्रगल इतनी ऑर्गेनाइज़ हुई जो असांखे हुन मां नुक़सानु न पियो आहे। असीं अॻिते आयासीं, जंहिंखे सायो करे इहो जेको आहे सो रुगो पॉलिटिकल तबसरो करे इन ते रिसर्च थियणु खपे। मुंहिंजो मतिलबु इहो न आहे त आउं रुगो सही आहियां, पर के माण्हू वाकई थोरो पासीरो थी, पर उहे पासीरा बि न थिया, के कंहिं पार्टी में हलिया विया, के कंहिं पार्टी में हलिया विया, के ख़ुशि ख़ामोश बि थिया। इमदाद काज़ी आहे, उहो पासीरो कोन थी वियो। उन खां सवाइ ॿियो हू दोस्त जेको अरबाब ख़्वावड़, उन पंहिंजी पार्टी सां कंटिन्यूस रखियो, पली जे सां पंहिंजे हिसाब सां कंटिन्यू रखियो। त असां इनखे टोटली मायूसी न चवंदासीं, असीं चवंदासीं त असां अॻु ई तयारु हुआसीं हिकिड़ी वॾी ह्यूमन वैल्यू ऐं ह्यूमन कैरेक्टर जेको हाणे इहो ह्यूमन वैल्यू पोइ असांखे मिलियो या न मिलियो, डॉक्टर साहिब इन ते असां पोइ था अचूं पिया इन साई खां पोइ। नाज़रीन, हिते टाइम थियो आहे हिकिड़े वक़फ़े जो, इन खां पोइ अचूं था। डॉक्टर सुलेमान सोलंकी सां असांजी कचहरी जारी रहंदी ऐं संदन शाइरी ॿुधंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम कला खेत्र में अॼु असां सां मौजूदु आहिनि डॉक्टर सुलेमान सोलंकी साहब। साईं डॉक्टर साहब, असांजी गुफ्तगू पे हली लिटरेरी कम पॉलिटिकल, उन हवाले सां जेको आहे सो, छो त इन्हनि ॿिनि शयुनि खे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त असां वटि सिंध में धारक सां ॾिठो न वियो आहे, छो त असांजो अदीब पॉलिटिकल बि रहियो आहे ऐं अदीब बि रहियो आहे। मायूस, हा। 90 वारे ॾहाके खां पोइ ख़ासि तौर ते जॾहिं रशिया टुटे थो पियो, 90 वारे ॾहाके दौरान, माना अर्ली 90s में, उन खां पोइ जेका मां सम्झां थो त जेका मायूसी आई आहे सिंध में, अदीब जेका पखेड़ी आहे मायूसी, हिकिड़ी त जनरल मायूसी आहे जेको पॉवर्टी लेवल माना घटिजी, मतिलबु उहा थी वई आहे, वधी वई आहे। ऐं उन खां अलावा माण्हुनि में हिकिड़ी वाक़ई में बि मायूसी अची आहे, पर अदीब उनखे जेको हिमथाईंदड़ आहे उन केतिरी मायूसी पखेड़ी आहे, या उहो सिर्फ़ु गुलो बुलबुल ऐं ज़ुल्फ़नि जे चकर में अची वियो आहे, या का ॿी ॻाल्हि बि करे थो? मां सम्झां थो त मायूसी त आहे पंहिंजे जाइ ते, हर सोसाइटी में आहे, हर सोसाइटी जा पंहिंजी जवाबदारी बि आहे ऐं पंहिंजी हिकिड़ी लेवल जी डिमांड बि आहे। जी जी। उन हिसाब सां तव्हां एनालाइज़ कंदो त यूरोप में बि कंहिं हद ताईं अञा ताईं मायूसी जो लहरूं आहिनि, या अमेरिकन में उहो अदब में बि रिफ्लेक्ट थियनि थियूं। सही। पर असांजी ॿिए नमूने जी आहे। असां वटि हिकिड़ी मायूसी अदीब बनांदी आहे, उन जवाबदार आहिनि। उहा त जेको 18वीं सदी में फ्रेंच में, यूरोप में जन इंडस्ट्रियलाइज़ेशन वधी, स्लम्स ठहिया, माण्हू ज़िंदगी मज़दूरी कंदा हुआ, त उनजे करे हिकिड़ी मायूसी थी, जंहिंमें सार्त्रे वारियूं जेके लिखणियूं आहिनि, या उन खां पोइ ॿ टे ॿिया आहिनि, त उहे उते शाइरी अहिड़ी थी जेका जंहिंमें ॾाढी मायूसी या नाज़िया नावेल आहे, या ॿियूं शयूं। वो तो सार्त्र बुनियादी तौर ते एग्जिस्टेंशियलिस्ट राइटर आहे, उन करे बुनियादी तौर ते लेफ्टिस्ट आहे, बुनियादी तौर कम्युनिस्ट पार्टी में।
पर पोइ अलॻि कयो वियो। ईअं खोड़ मिसाल आहिनि जिन खे पोइ वरी उन खां अलॻि कयो वियो। सही। हाणे ॻाल्हि इहा त उहा हालात असां वटि आया ई कोन, अदी मनो तव्हां इम्पोर्ट करणु शुरू कयो। एग्ज़ैक्टली ग़लती हिते आहे, उहो असां वटि सिंध में कोन आया हुआ। सही। उतां हिंदुस्तान जे अदीबनि इम्पोर्ट कया हिंदुस्तान में। कुझु इंडस्ट्रियल आहे जेके हिंदुस्तान में थोरी झलक उन्हनि हालतुनि जी थोरी हुई, असां वटि हिन एरिया में न हुई। सही। बांग्लादेश में बि न हुई। सही। श्रीलंका में पर हिंदुस्तान में हुई, पर एतिरी न हुई जेतिरी हुननि इम्पोर्ट कई अदब में। इम्पोर्ट कई त उन मां जेको ख़ासि करे गुजराती लिटरेचर उन में घणो, हाणे मूंखे उतां जी ख़बर न आहे त गुजराती लिटरेचर में छो एतिरो वियो, पर उन में वधीक इज़हार आहे हुनजो। असां सिंधी जीअं विया हितां सिंधी अदीब उहे गुजरात ऐं उनजे आस पास, छो गुजरात जा असरात वापारी अदबी कल्चरल असांजे सिंध ते घणा आहिनि, छो जो असांजो घणियूं क़ौमूं गुजरात ऐं उनजे आस पास जूं हींअर बि हिते रहनि थियूं, हुते बि रहनि थियूं। मिसाल तौरु बलोचनि जा काफ़ी क़बीला तव्हां ॾिसंदो त गुजरात जे आस पास आहिनि, सोलंगी त लखनि जे तादाद में आहिनि, शरब बि आहिनि हिंदुस्तान में, महर बि आहिनि हिंदुस्तान में, त उनजो असरु आहे। त उतां वरी सिंधी अदीब हिते जेके वेठा हुआ उनजी दोस्ती हुननि सां पढ़ियूं उन्हनि जे अदब खे, त उहो फैशनी तौर ते उन मायूसी असां वटि बि कुझु हुई, ईअं नथो चवां त असां वटि बिल्कुलु न हुई। असांजे अदब में जेका आई आहे उहा जवाबदारी उन ते आहे, अदीबनि ते आहे। हींअर को लिखे थो त कंहिं हद ताईं असां आइसोलेटेड आहियूं पॉलिटिकली, तंहिंजे करे मायूसी जो अंसर हींअर ठीकु लॻे थो। जंहिं ज़माने में जीअं रूस टुटो ईअं आई ईअं न आहे, रूस जे टुटण खां अॻु में बि हिते इन शइ जो इज़हार हो, पर उहे एतिरो न हो। उन जे पुठियां वरी हिकिड़ी उमेद अफ़ज़ा मायूसी हुई, जीअं मिसाल त मुश्ताक शोरे जूं कहाणियूं आहिनि या माणिक जूं आहिनि, त इन्हनि में पॉज़िटिविटी रुगो नेगेटिविटी न ॾिसंदा तव्हां, उन अहिड़े जाइ ते एंड कनि था जिथे वरी हिकिड़ी ॿी स्टोरी शुरू थी थिए, शइ जो जनम थिए थी। अदब मदद अली सिंधी जी कहाणी आहे, उन खां पोइ वरी दौरु अचे थो उनजो नूरुदा शाह जो। त इहे शयूं हुयूं पाण वटि, पर ईअं कोन हुयूं जीअं मायूसी वारो अदब फैलाइण वारो इम्पोर्ट थियो। त बेसिकली इहो इम्पोर्टेड आहे। हींअर हाणे न चवंदासीं, पोयां जेके 15-20 साल गुज़रिया आहिनि, इन में कुझु हालतूं असां वटि, छो जो सिंधी मुआशिरे खे टोटली आइसोलेट, मतिलबु मां चवंदुमि पंजाबी मुआशिरे खे टोटली आइसोलेट कयो वियो आहे, छाकाणि पॉलिटिकल अहिड़ियुनि शयुनि में असीं फासी विया आहियूं जंहिंजो हल कोन्हे। मिसाल कश्मीर जो हिते हल न निकिरी सघियो आहे, अफ़गानिस्तान आहे, उहो अॼु जो मसइलो कोन्हे असांजो, उहो रंजीत संघ खां वठी मसइलो आहे, उन हल न निकिरी सघियो। असां पंहिंजा मसइला उते रहिजी विया आहिनि ऐं असीं उन में फाथा पिया आहियूं। न त हर माण्हू जेको आहे असांजो आम माण्हू जेको आहे पे थो करे कश्मीर ऐं अफ़गानिस्तान, हा हर माण्हू पे थो करे, तंहिंजे करे असां पंहिंजे माण्हू ते नज़र रखण में त मायूसी थींदी। पर इन जा असरात जेके आहिनि, माण्हू घणो इक़्तिसादी था चवनि, पर मां हिन इक़्तिसादी बि चवंदुसि, पर इक़्तिसाद वरी पॉलिटिकल पॉलिसीज़ जे हिन ते आहे। मां हू राइटर न आहियां, मां उहो शाइर न आहियां जेको रुगो शाइरीअ खे स्टडी कयां, हुनखे रिलेट न कयां त हिन जो पुठियां छा आहे। हर सिट जेका हिकिड़े अदीब जो चवणु त हिकु सिट ठहण में 500,000 साल लॻंदा आहिनि। सही। तंहिंजो हिकिड़ो बैकग्राउंड हूंदो आहे, त उहो बिल्कुलु आहे, सची ॻाल्हि आहे। पर मक़सदु इहो आहे त शाइर ऐं अदीब खे मुंहिंजो ख़्यालु आहे त क्रीम ऑफ द सोसाइटी आहिनि, उनखे मुंहिंजे ख़्याल में त लीडिंग रोल प्ले करणु खपे या न, तव्हां छा था चओ पिया? हाणे हिनखे थोरो कयूं था त हीअ जेका मायूसी वारो जो अदब तख़लीक़ थियो, हीअं त किताबनि जा किताब अची विया हुन ते, इहो सॼो स्मगल थियल आहे। सही। किथे किथे असांखे नुमाइंदगी बि करे थो, ख़ासि करे नौजवाननि जी नुमाइंदगी करे थो। त अदीब जेको आहे सो रिफ्लेक्टिव रोल आहे हुनजो। सही। सोसाइटीअ जो रिफ्लेक्ट करे थो या नथो करे, जेकॾहिं रिफ्लेक्ट करे थो त हुन रोल पंहिंजो अदा कयो। जे हुन जूं लिखणियूं रिफ्लेक्टिव न आहिनि, इंसान जे दर्द खे ईअं पेश थियूं कनि त ॼण हर कंहिंजो दर्द आहे, हर को पंहिंजो महसूसु करे थो, ठीकु आहे। बहरहाल कल्चर जो जेको निचोड़ आहे न, उहो मुंहिंजे ख़्याल में आहे शाइरी, मौसीक़ी, आर्ट, अदब। उन खां उनजो रोल जेकॾहिं निकिरी वञे त पोइ सवाइ मायूसी जे ऐं बेज़ारी जे कुझु कोन थो रहे। तंहिंजे करे जवाबदारी त आहे पंहिंजी जाइ ते,
पर अदीब खे सिर्फ़ु अहिड़ी जवाबदारी विझो जेका विझी वेंदी आहे जवाबदारी, उहा जहिड़ो करे मूंखे लॻंदो आहे त पॉलिटिशियन्स था विझनि या पॉलिटिक्स ॾे धिकनि था हुनखे, त पॉलिटिक्स ऐं स्ट्रगल अदीब जी जवाबदारी नथी अचे, पर उनजो रिफ्लेक्शन जेको आहे हुनजे भिटाई जो आहे 300 साल अॻु कंडा कज के मुकालिणियूं मूसी ढोर धुणियुनि जूं सुरॾहर जो शायदि पहिरियों बैत आहे। कंडा ढोर धुणियुनि जूं कंडा कज के ॻाल्हियूं मूसी ढोर धुणियुनि जूं, त मतिलबु तो हिते जेके रहंदा हुआ हिन ढोरे में जेके मच्छी मारींदा हुआ या ॿेड़ी हलाईंदा हुआ, कारोबार थींदो हुयो, त उनजे बारे में मूंसां बि ॻाल्हि कातारियूं पसियो बाज़ारियूं हींअर लूण थिए, त इहो उन 300 साल अॻु इकोनॉमिक आहे। हाणे इकोनॉमिक पॉलिटिकल न चवंदासीं त इहो शायदि ईअं हो ऐं रिफ्लेक्ट थियो। सही ॻाल्हियूं काफ़ी थी वियूं ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त दिलि त नथी चवे त तव्हां सां ॻाल्हियूं बंदि कजनि, पर तव्हांजी शाइरी ॿुधणी आहे, इन करे तव्हां शाइरी में छा था ॿुधायो? ही तव्हांजो किताबु आहे। हाणे असांजी शाइरी में तव्हां अलाए छा ॿुधणु चाहींदा? न बिल्कुलु, जेको तव्हां वाई ॿुधायो, गज़ल ॿुधायो, नज़म ॿुधायो, जेके कुझु लिखियो आहे तव्हां सभिनी मां कुझु शयूं। मां हिकिड़ो ईअं ई ॿुधाए थो चाहियां, 4 सिटनि जो बेत आहे, ईअं खुली पियो आहे उन तां, त जीअं फाल कढंदा आहियूं, त मां 8वीं दर्जे में पढ़ंदो हुउसि त हीउ लिखियो। अच्छा। हा, उन ज़माने में मूंखे नंढे में शाइर घुरायो हुयो, जब पढ़ी लथुसि त उनजो सदारत बि कई। हिकिड़ो हुयो ज़ियाउल हक़ असलम, सरकारी वकील हो, मूंखे अञा ताईं यादि आहे, त ताए ॿधी ॾाढो सुठो ख़ूबसूरत कोट पाए आयो हो, मेरां कॉलेज मोरे में, ऐं स्कूल में हुआसीं। उहो को लाड़काणे जो हुयो, पोइ ख़बर देरि सां मूंखे पई त भई कासो लंघी हुयो। ॾाढो ख़ूबसूरत शाइर, शाइरी ॿुधाईंदी, ॾाढो ख़ूबसूरत शाइर हुयो। त उन अची मूंखे भाकुर पातो त हिन उमिरि में असां ते जे इल्ज़ाम आहे त छा आहे, असां ते जे इल्ज़ाम आहे त छा आहे, वाह, असां ते जे इल्ज़ाम आहे त छा आहे, छॾींदा हू चाढ़े जे फाहे त छा आहे, वाह, असां ते जे इल्ज़ाम आहे त छा आहे, छॾींदा हू चाढ़े जे फाहे त छा आहे, असांखे दिलनि मां कढी केरु सघंदो, वाह, निसाबनि मां कोई जे ड्राहे त छा आहे। वाह वाह वाह, ख़ूबसूरत ख़ूबसूरत, चओ सुठो, वाह। ॿियो छा था ॿुधायोसीं? हीअ हिकिड़ो पुराणी शाइरी मुंहिंजी आहे थियल, सो उहो पोइ वाई थो तव्हांखे ॿुधायां। जी जी। हीअ हिकिड़ो बैन अल-अक़वामी मौज़ू आहे, कंहिं पोड़े माण्हू जे स्ट्रगल करण ते। वाह। उन खां पोइ काफ़ी शाइरनि शाइर थियो आहे। मुंहिंजी हिन शाइर थियण खां पोइ शेख याज़ जो बि नज़म इन मौज़ूअ शाइर थियो। वाह। टाक मंझंदि जो निटराणो समय रोड ॿरे थो। वाह। रिफ्लेक्ट हुजण जी शाइरी जी ॻाल्हि कई। बिल्कुलु बिल्कुलु, हा। टाक मंझंदि, हाणे उनवान अथसि वापसी। वापसी, ठीकु। टाक मंझंदि जो निटराणो समय रोड ॿरे थो, लुक लॻे थी वण सां कनि था, मांझांदे जे लाइ छांव में वेठल, मांझांदे लाइ छांव में वेठल धण सां कनि था। वाह। टाक मंझंदि जो निटराणो समय रोड ॿरे थो। वाह। लुक लॻे थी वण सां कनि था, मांझांदे लाइ छांव में वेठल धण सां कनि था, जेसी ताईं नेण ॾिसनि था धरती सारी रुञ पसंदि था। वाह। जेसी ताईं नेण ॾिसनि था धरती सारी रुञ पसंदि था, टाक मंझंदि जो बार कुलनि ते कपिड़ा लीलूं, हू जो पोढ़ो ॻोठ वञे थो, विज वराका पेर खणे थो, पेर खणे थो, हू जो पोढ़ो ॻोठ वञे थो, विज वराका पेर खणे थो, अरॾो माण्हू झूनो आहे, पंहिंजे पर में ऊन्हो आहे। वाह वाह वाह। धरती सारी तेज़ तती आहे, टारीअ टारीअ बाहि लॻी आहे। वाह। धरती सारी तेज़ तती आहे, टारीअ टारीअ बाहि लॻी आहे, पोइ बि पोड़ो पंधु करे थो, पंहिंजे धुन में मॻ लॻे थो, बार कुलनि ते ॾींहं ततीअ में ॻोठ वञे थो, टाक मंझंदि जो निटरण उस में रोड ॿरे थो। वाह वाह, ख़ूबसूरत ख़ूबसूरत, हिकिड़ी जेका मंज़र कशी आहे हुनजी, वाह जी आहे। ॿियो छा था ॿुधायोसीं? ॿियो बि उन्हनि ॾींहंनि जो नज़्म आहे हिकिड़ो, मां तव्हांखे आज़ादु नज़्म करे छपरायो हो, पर इमदाद हुसैनी जॾहिं मिलियो मूंखे उन ई ज़माने में, त स्कूल कॉलेज जो ज़मानो LMC में पढ़ंदा हुआसीं। अच्छा। मूंखे तुंहिंजी पक आहे सावणीअ जे सांग सां बादलनि जे रूप में ईंदे पिरी, ही उम्मीद ते लिखियल नज़्म आहे। वाह वाह। मूंखे तुंहिंजी पक आहे, मूंखे तुंहिंजी पक आहे सावणीअ जे सांग सां बादलनि जे रूप में ईंदे पिरी, दिलि जी उञी धरतीअ मथां वसंदे पिरी, ऐं गाह गूंदर गस ते पवंदा फुटी, ऐं फूल मुंहिंजे सोच जा फूलार बा, ऐं गीच ॻाईंदा ख़ुशीअ जा ख़्याल मुंहिंजे जा पवार, पर अलाए पोइ बि छो कुझु हीअं अंदर में थो हुरे,
बूंदुनि पवण ताईं पहिरीं फोगन फुटण ताईं पहिरीं वाह केरु ॼाणे केरु जीअंदो तो अचण ताईं पहिरीं। वाह वाह ख़ूबसूरत ख़ूबसूरत साईं। बिल्कुलु तव्हांजी शाइरी ॿुधूं था। नाज़रीन हिते वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े वक़फ़े जो, तव्हां केॾा न वञिजो। साईं डॉक्टर सुलेमान सोलंकी साहिब जी शाइरी असां वरी वक़फ़े खां पोइ ॿुधूं था। नाज़रीन प्रोग्राम कला खेत्र में हिकु भेरो ॿीहर भलीकार डॉक्टर सुलेमान सोलंकी असां सां गॾु मौजूदु आहे। हिकिड़ो नंढड़ो सुवालु मुख़्तसरन, तव्हांजे नज़म में जेका रवानी आहे उहा रवानी अभ्यास जो नतीजो आहे, तव्हांजे रिदम जो नतीजो आहे, पाण हुरताई आहे, उनखे तव्हां कीअं था? इहो मुंहिंजी ज़िंदगी कुझु ईअं आहे जो डॉक्टरी जो पेशो अहिड़ो आहे। वरी मां कंसल्टेंट आहियां, फ्रीलांस कंसल्टेंट आहियां, नौकिरी आगा खान में कंसल्टेंट आहियां, पब्लिक हेल्थ में जी जी प्रोजेक्ट डिज़ाइन करणु खे इम्प्लीमेंट करणु, वरी उन्हनि खे अॻिते वधाइणु। उहो एतिरो हिकिड़ो बिज़ी आहे जो मूंखे घर मां निकिरण जो टाइम, हूअं बि जेकॾहिं मां प्रैक्टिशनर हुजां हा तॾहिं बि टाइम घटि मिले हा। ॿियो मूंखे 7 पुट आहिनि पालण, वरी कराची में शिफ्ट थियनि, तंहिंजे करे मूंखे टाइम न मिलंदो आहे। त मुंहिंजी जेका जियापो आहे, मुंहिंजी जेका न मां चइजे त इहो मुंहिंजो जियापो इन में आहे त मां पढ़ंदो रहां। वाह, जो घरां निकिरां कोन थो त किताब आहिनि चौधारी। सही। सो इन जे करे ॿियो कुदरती तौर ते असांखे माहौल अहिड़ो मिलियो, ॾाॾे खां वठी बाबा खां वठी मौसीक़ी ऐं शाइरी। सही। ऐं तव्हां पंहिंजे पुटनि खे बि मुंतक़िल कयो मुंहिंजे ख़्याल में? शऊरी तौर ते न, मां ईअं हुउसि त हिकिड़े मूंखे हुननि फॉलो कयो आहे शायदि। अच्छा। बाक़ी मां हुनखे का हिदायत वारी अंदाज़ असांजे घर में कोन्हे। अच्छा। असां हिक ॿिए सां दोस्तनि वांगुरु हलंदा आहियूं, हिक ॿिए मां सिखण जी कोशिशि कंदा। सही, सुठी ॻाल्हि। सो जेकर मुंहिंजा पुट मूंझड़ा थिया आहिनि त थोरो मुख़्तलिफ़ बि आहिनि। सही। सो इहो हिकिड़ो कुदरती अमल आहे त जेको औलाद आहे उहो काफ़ी कुझु घर मां सिखंदो आहे। सही, बिल्कुलु। उहो घर मां इल्मु ज़रूरी कोन्हे, ज़रूरी बि न आहे, न ज़रूरी न आहे। रिवायात मां सिखे थो माण्हू, माहौल मां बि सिखे थो। सही ॻाल्हि आहे। ऐं हुनजे अंदर जो जेको जीन आहे, अंदर जो जेको जीन आहे उहो बि उनखे मुंहिंजे ख़्याल में। जनरल जॉब आज़ादी जो लीडर हुयो उनजो वियतनाम जो। जी जी। उन खां उन पुछो जेका ओरेना फ्लासी जेका मशहूरु इटालियन सहाफ़ी, त तव्हां हेतिरी ट्रेनिंग किथां हासिलु कई ऐं जो हेतिरी लीड कयो, हेॾे वॾे फोर्स जेको बैन अल-अक़वामी फोर्स खे तव्हां शिकस्त ॾिनी? सो हुन हिकिड़ो लफ़्ज़ जो मूंखे यादि आहे। सो सिखंदो माण्हू लाज़मी आहे किताब, हुनजो त जेको आहे बुशिज़ आहिनि, इहे मुंहिंजा स्कूल आहिनि, नेचर इज़ माई टीचर। सही। इन ते ॾाढो ख़ूबसूरत नंढड़ो जुमिलो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां डॉक्टर साहिबु, त सिद्धार्थ में हरमन हेसे लिखियो आहे त जेॾीमहिल हू मलाह सां ॻाल्हियूं थो करे पियो, गौतम बुद्ध हेॾे वॾे निर्वाण हासिलु करण खां पोइ, हेॾे वॾे त्याग खां पोइ, हेॾे वॾे इल्म खां पोइ, जेॾीमहिल मलाह हुनखे ॿुधाए थो त हू हैरान थो थिए, त पुछेसि थो तूं इहो सभु कुझु किथां सिखियो आहे? चई हिन पाणी खां। पाणी खां, बिल्कुलु। त माण्हू कन ॾेई जेकॾहिं ॿुधे हुनखे त मुंहिंजो ख़्यालु आहे त काफ़ी शयूं सिखी सघे थो। तव्हां हाणे छा था ॿुधायो असांखे साईं? सो मूं बि चयो त हीअ जेका तव्हां मूंखां सवेल पुछो त रवानी आहे ऐं हीअ जेका रिफ्लेक्शन आहे उहो शाइरीअ जी डेफिनेशन आहे बाक़ाइदे, वर्ड्सवर्थ जी आहे शायदि, त पोएट्री इज़ अ स्पॉन्टेनियस एंड पावरफुल ओवरफ्लो ऑफ दी पावरफुल फीलिंग्स इमोशंस। स्पॉन्टेनियस ही मतिलबु आहे त पाण हुरतो या उधमो जंहिंखे सिंधीअ में चइबो आहे, त पोएट्री जी डेफिनेशन ई आहे। सही था चओ। हाणे छा था ॿुधायोसीं? हाणे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त सिंधीअ में जेका शाइरी आहे उहा जेसीं ताईं माण्हू दोहो बेत या वाई सां शुरू करे या उन ते ख़तमु करे या उन में विझे, उन ते दसरसास नथो करे त ॿी शाइरी ताक़तवर नथो करे सघे। मुमकिन आहे अहिड़ा शाइर जन शाइरी न कई हुजे हीअ बेत जी ऐं सुठा ग़ज़ल लिखिया हुजनि, ईअं आहे, पर ॿोलीअ ते जेकॾहिं ग्रिप आहे त मां नमूने ख़ातिर मां पंहिंजो सो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे कापायती जेको सुर आहे, उन में भिटाई जो रवैयो हुयो त कंहिं कटियो तो कापाए थुलो ऐं थोरो रहम पवे सराफ़ खे फोले न फोरो,
पुठियां सचल आयो उन चयो त आऊं कीअं आतण वञा जन चरखो मुंहिंजो चयो न करे जो हथ करायूं आङुरियूं सभु मरोड़े भञा उनजो इनकलाबी नाराज़गी वारो छाकाणि दौर 18वीं सदी वारो हुयो त उनजे करे यूरोप में कोई तहरीकूं शुरू थी वयूं अयाज़ वरी चयो त इहो सोन सरीखा हथड़ा घुरनि था इंसाफ़ सोन सरीखा हथड़ा घुरनि था फोरो फूल सराफ़ त तंहिंखां पोइ अॻिते वञा मुंहिंजे अॻियां तूं इन कथ कर मूं वरी थोरो उन सां पैरेलल हिकिड़ो कॉन्सेप्ट कतियो तो का पाए थी तूं ई थी सराफ़ ॿिए खे हक़ न ॾे क़ीमत लॻाइण ॿिए खे हक़ न ॾे कतियो तो का पाए थी तूं ई थी सराफ़ तूं ई कर इंसाफ़ पोइ त पंहिंजो पाण सी उन ते वरी टिनसिट जो ॿियो बेत आहे कते कथ का पाए थी पंहिंजो मुल्ह तूं पाण कते कथ का पाए थी पंहिंजो मुल्ह तूं पाण पोरे जी पीड़ा संधी ॿिए खे कहिड़ी ॼाण कते कथ का पाए थी पंहिंजो मुल्ह तूं पाण पोरे जी पीड़ा संधी ॿिए खे कहिड़ी ॼाण कंहिंजी कढ न काण सही तूं सराफ़ आहे हाणे टियों जेको आहे दोहे टाइप बेत आहे उहो ॿुधण जहिड़ो आहे चांदीअ तारूं सगड़ा सोन सरेखा हथ मतिलबु इशारो आहे इहा हक़ीक़त आहे त सोन सरेखा हथ आहिनि चवंदो चांदीअ तारूं सगड़ा सोन सरेखा हथ फोरो फोले पंहिंजो पाण ई कर तूं कथ दो हिन सां गॾोगॾु का मुंहिंजे ख़्याल वाई थी वञे किथे ॾिसां मां हू ॻाल्हि शुरू करे वेठुसि त वाई ऐं बेत जो सिंधीअ में शाइरीअ में हुजणु ज़रूरी आहे कंहिंजे लाइ अॻिते वधण जे लाइ या ॿोली छा थींदी आहे उहो तव्हांखे भिटाई सेखारींदो ॿोली छा थींदी आहे शेख याज़ सेखारींदो ॿोली छा थींदी आहे ख़लीफ़ो नबी बख़्श सेखारींदो मींहं वसंदड़े मोट लालण लाइ मॾींहड़ा सो ख़लीफ़े नबी बख़्श जो ई आहे न मुंहिंजे ख़्याल में केदारे में जेको अथसि खरड़ीअ ते जेको लिखियो अथसि खरड़ी खाए रत भत न विझे वात में पिड़ में पहलवाननि जी परखे वेठी पत जनी नीह निसत नीह न लाए तनसी ही त तमामु वॾी वाई अथसि काफ़ी जे अंदाज़ में ॻाई वेंदी आहे त मींहं वसंदड़े मोट कांधनि पियो ॾियसि कपिड़ा हाज़िर वेही हीअं बहरहाल काफ़ी इन जूं आहिनि त मां पंहिंजी वाई ॻोल्हे वठां पंहिंजा ख़्याल लॾाई कॾहिं काथे ही पुराणी वाई आहे वरी नई वाई वरी पोइ ॿुधाई पंहिंजा ख़्याल लॾाई कॾहिं काथे दिलि खे धरती रास न आई कॾहिं काथे पंहिंजा ख़्याल लॾाई कॾहिं काथे प्रीत पखड़ा अॾजनि काथे प्रीत पखड़ा अॾजनि काथे सारो ॾेह फॾाई कॾहिं काथे पंहिंजा ख़्याल लॾाई छाजो शाइर छाजो लेखक आऊं त आहियां नींहं नशाई कॾहिं काथे पंहिंजा ख़्याल लॾाई आऊं उहो जंहिं पंहिंजी दुनिया पंहिंजे हथ सां पाण जलाई कॾहिं काथे पंहिंजा ख़्याल लॾाई रिश्ता नाता शीशा बाशा लोक मयारूं ॻाल्हि अजाई कॾहिं काथे हाणे आख़िर में हिकिड़ो ग़ज़ल ॿुधायो त पोइ वरी असांखे वक़्तु एतिरी इजाज़त नथो ॾिए ग़ज़ल जेकॾहिं तव्हांजी नज़र में आहे को ही ओचितो साम्हूं अची वियो इहो ई ॿुधाइजो जी बिस्मिल्लाह अलाए कीअं लुकमे अजल थी पियासूं ख़बर ई न पई जो क़त्ल थी पियासूं अलाए कीअं लुकमे अजल थी पियासूं ख़बर ई न पई जो क़त्ल थी पियासूं अव्हां जो निहारियो चिताए असाने अला सौ सरापा ग़ज़ल थी पियासूं ख़ूबसूरत अव्हां जो दुतारियो अव्हां जो सलाहियो असां हाल हीणा सफल थी पियासूं बिटा हंज भड़कीअ में सीने अव्हां जे ॾिसी तार कींजर कंवल थी पियासीं अलाए कीअं लुकमे अजल थी पियासीं ख़बर ई न पई जो क़त्ल थी पियासीं अव्हां जो पॿे पेर आरस भॻो थिए
पबनि ते हा पबनि ते वाह अव्हां जो पॿे पेर आरस भॻो थे असां बि सरापा अंगल थी पियासीं वाह वाह ख़बर ई न पई जो क़तल थी पियासीं अलाए कीअं लुकमय अजल थी वाह पियासीं वाह ख़ूबसूरत साईं महिरबानी डॉक्टर सुलेमान सोलंकी साहब तव्हां सां कचहरी तमामु सुठी रही तव्हांजी ख़ूबसूरत शाइरी ॿुधीसीं तव्हांजे तजुर्बे मां घणो कुझु हासिलु कयोसीं यकीनन असांजे नाज़रीन बि उन मां कुझु पढ़ायो हूंदो नाज़रीन तव्हांजे फीडबैक जो असांखे इंतज़ारु रहंदो मूंसां जेके ज़ाती तौर ते तव्हां जूं कचहरियूं थियनि थियूं मुंहिंजे मोबाइल ते मुंहिंजे व्हाट्सएप ते या मुंहिंजे ॿियनि मामलनि ते मां उन जे पस मंज़र में प्रोग्राम खे बहितर खां बहितर करण जी कोशिशि कयां थो ऐं उहे सुवाल पुछां थो जेके तव्हां असांखे ॿुधायो था पिया पर वधीक तव्हांजे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो पंहिंजे मेज़बान अली राज शर खे इजाज़त ॾींदा ईंदड़ हफ़्ते वरी नए महिमान सां गॾु तव्हां सां मुलाक़ात थींदी तेसिताईं अलाह निगहबान।